इन वक्त पूरी दुनिया के मुल्कन में जेका कोरोना वायरस ज़ाहिर थिया वबा की सूरत में एक मर्ज पैदा थियो जेको हिकड़े खां ॿिए में ॿिए खां ॿिए में मुंतकिल थिए थो। ताज़ी रिपोर्ट मोदी शुमाली कोरिया में हिकड़ी औरत के ये कोरोना की वबा लगी। उनके खुद के खबर न हुई तो मूंखे ही मर्ज थियो आहे, न उनके घर के भातियुनि खे खबर हुई तो इनके ही मर्ज लॻल आहे। उहा औरत चर्च में वही इबादत जे लाइ, ईसाई हुआ, चर्च में वही उते वही इबादत कई। उते के उन जो सहेलियूं हुयूं या उन जा वास्तेदार हुआ, उन सां मिली मोटी आई। वरी उहा औरत पंहिंजे कुछ माण्हुनि सां गॾु के होटल ते वञी डिनर कई, मंझंदि जी मानी खाधी। उहा मोटी आई। उन हिकड़ी औरत मज़ा उन जो पूरो घर कोरोना में मुबतला थी वियो। जे चर्च में वही उन चर्च जा जेकी भी उते राहिब हुया, आबिद हुया या जेकी इबादत गुज़ार उन सभिनी खे कोरोना लगी हुई। जे होटल ते वञी उन डिनर खाधी, उन होटल जो अमलो उहे सभु कोरोना में मुबतला थी विया। या उतों जे मुल्क जी रिपोर्ट ॿुधाई अथनि त उन हिकड़ी औरत जे करे 1300 माण्हू इन मर्ज़ में मुबतला थी विया। ये हिकड़ी मुसीबत आहे, हिकिड़ो मर्ज़ आहे जेको हिक खां ॿिए में मुंतकिल थी रहियो आहे। छो आयो आहे, छाजे करे आयो आहे? कुरान तो फरमाए ज़र फसाद फिल बर्र वल बहर बिमा कसबत अयदीनास। माण्हुनि जे अमलनि जी शामत आहे, बद अमलनि जी सज़ा आहे। निज़ाम बिगड़ी वियो आहे। हींअर इटली जे मुल्क में पूरे मुल्क खे बंदि करे छॾियो वियो। हितों जो माण्हू मिसाल कोटड़ी जो माण्हू हैदराबाद नथो वञी सघे। रोड, रस्ता, ट्रेनूं, हवाई जहाज, बसूं, रिक्शा, हर शइ बंदि आहे। ऐं अॼु सऊदी अरब में भी इहो कमु कयो अथनि। मुझे सोने सरदार मदीने वाले साईं जी मस्जिद नबवी शरीफ के ताल्लुक अल्लाह जो घर बैतुल्लाहिल हराम उनके ताल्लुक लगाए हुए हैं। अल्लाह अकबर। मस्जिदुल हराम के माण्हुनि जे लाइ बंदि कयो वियो आहे। अल्लाह अकबर। हिन वक़्तु दुनिया में लखे माण्हू आहिनि जेके इन मर्ज़ में मुबतला थी चुका आहिनि। हजार न बल्कि लखे माण्हू आहिनि जेके इन मर्ज़ जा मरीज़ बणिजी चुका आहिनि। 10,000 माण्हू इन कोरोना में हींअर ताईं मरी चुका आहिनि। 10,000 माण्हू। ऐं मुल्क एहतियाती तदबीर जे तौर ते हिन वक्त जेका ताज़ी रिपोर्ट आहे इंटरनेट मुताबिक 2,46,577 माण्हू हिन वक्त मुबतला आहिनि हिन मर्ज़ में। 10,049 माण्हू मरी चुका आहिनि कोरोना में। ऐं पोइ उन में तफ़सीलात कहिड़े मुल्क में केतिरा माण्हू मरीज़ आहिनि, कहिड़े मुल्क में केतिरा मरी चुका आहिनि। 88,486 माण्हू
इन मर्ज में चंगा भला थी जाए। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जे मुल्क में जा इन मर्ज की शुरुआत थी हुई चाइना में जा उन्हें चाइना इन मर्ज ते कंट्रोल करे वरतो। सुभान अल्लाह। रोज 300-400 मानू चाइना में मरंदा हुआ। अज उन्हनि में को भी मानू मुंह ना है। सुभान अल्लाह। उन्हनि डॉक्टरन के जेके ड्यूटी ते हुआ उन्हें छुट्टी दी है भाई तव्हांजी मेहरबानी तव्हांजी कोशिश कामयाब थी वही मानू हाणे असांजे मुल्क में सेहत अची वई है। सुभान अल्लाह। जे शहर का या शुरुआत थी 2 महीना मुसलसल उन शहर के उन्हनि कड़ो चाड़े बंद करे। उन शहर में न को मानू अंदर अची सके न उन शहर जो मानू बाहर वञी सके। 2 महीननि ताईं मुसलसल उन वुहान जे शहर के चाइना हुकूमत बंद करे छॾियो जो उन मर्ज़ ते उन कंट्रोल करे वरतो आहे। हाणे उन्हनि खे जुज़वी तौर आज़ादी ॾिनी आहे भली तव्हां ॿाहिरि वञी सघो था। अमेरिका जहिड़ो जदीद टेक्नोलॉजी वारो मुल्क उनमें हज़ारे माण्हू मुब्तला थी चुका आहिनि। बर्तानिया में हज़ारे माण्हू मुब्तला थी चुका आहिनि। पूरो यूरोप लॉकडाउन करे छॾियो आहे। जहाज हिकिड़ो होॾे नथो उॾामी सघे। ट्रेन रेलगाड़ी नथी हली सघे। पूरी दुनिया में हिकिड़ो खौफ ऐं हिरास फैलिजी वियो आहे जेके क़ुरान जो फरमाए त ज़हरल फसाद फिल बर्र वल बहर। खुश्कियुनि में सुकी में ज़मीनुनि ते दरियाउनि में बिगाड़ पैदा थी वियो निज़ाम मटिजी वियो। छो बिमा कसबत ऐदिन नास। या माण्हुनि जे बद अमलनि जी शामत आहे। माण्हुनि जे बुरनि अमलनि जी शामत आहे जेका अल्लाह लियुज़ीक़हुम बअदल्लज़ी अमिलू। छो यो बिगाड़ छो पैदा थियो आहे यो मर्ज़ छो आयो आहे। अल्लाह फरमाए थो त तव्हांखे पंहिंजे बद अमलनि जो मज़ो चखायां। हीअं माण्हू इटली में ॾेखारनि था त हीअं माण्हू वञनि था रोडनि ते किरी पवनि था मरी था बाट में मरी था। हाणे इहा ख़बर आई आहे त अल्लाह आलम तस्दीक सां माण्हू चई नथो सघे सचा या कूड़ा अल्लाह बहितर ॼाणे थो त चीन में जेके इन मर्ज़ में माण्हू कुझु मुब्तला हुआ उन्हनि खे बाहि में उन्हनि साड़े छॾियो। ज़िंदा माण्हू मरीज़ जेके हुआ उन्हनि खे बाहि में साड़े छॾियो त जीअं इहो मर्ज़ ॿियनि में न पकड़े। अल्लाह आलम साड़ियूं या न साड़ियूं अल्लाह बहितर ॼाणे। पर इहा मीडिया में रिपोर्ट आई है। अल्लाह फरमाए तो लियुज़ीक़हुम बअदल्लज़ी अमिलू। ये तव्हांजे अमलनि जो मज़ो तो तव्हांखे चखाया। तव्हांजे बद अमलनि जी शामत आहे जेका इन सूरत में ज़ाहिर थिए थी। मौला ये छो ये अज़ाब ये बिगाड़ ये दुनिया के निज़ाम में फिर अची वियो छो। रब फरमाए तो लअल्लहुम यरजिऊन। मन तव्हां ॾे मोटो मन तव्हां माफ़ी तलब थियो। पुट घोड़ो सही पंध न कंदो आहे न टांगे में दार ठो न घोड़ो पंध सही न कंदो आहे त उन जो मालिक उनखे ॿ टे चंब कढंदो आहे त पंध सिधो कंदो। ढगो हर सही न हलंदो आहे त उन जो मालिक हारी उनखे ॿ टे लठूं हणंदो आहे त सिधो पंध कंदो। असांजो मालिक असां इंसाननि जो भी मालिक खालिक रब आहे। सुभान अल्लाह। जॾहिं असां पटड़ी तां लही था वञूं रस्ते तां हटी था वञूं जेको शरीयत सुन्नत दीन इस्लाम जो मुक़रर कयल रस्तो आहे उन तां हटी था वञूं त इहे बीमारियूं इहे मुसीबतूं या कोरोना इहो सभु अल्लाह जे चंबुक जी चपेट आहे। रब जो चंबुक अज़ाब जो मन मोकिलिबो मन वापस वरो लअल्लहुम यरजिऊन। मोटी को अल्लाह जे दर ते। ऐं ॿी जाइ ते क़ुरान मजीद में रब फरमायो वमा असाबकुम मिन मुसीबतिन फबिमा कसबत ऐदीकुम। तव्हांखे जा बि मुसीबत पहुचे थी सा तव्हांजे हथनि जी कमाई आहे।
तांजे बदमन जी शामत आ वयफू अन कसीर हालांकि घणा गुनाह त अल्लाह ताला ताके ये बख्शे चले सुभान अल्लाह सभिनी गुनाह की सजा न थो ॾे घणा गुनाह तांजा रब बख्शे चले तो सुभान अल्लाह के गुनाह ते तांजी गिरफ्त करे तो जेको तवा के ये तकलीफ पहुंचन थियूं ये तांजे के गुनाह जी शामत बेशक अज़ान गिरामी हिन वक्त पाकिस्तान में भी समय मानू मुब्तला थी चुका है अल्लाह से असांजे वतन अजीज की हिफाजत फरमाई पूरे आलम इस्लाम ते अल्लाह बाज कंदो आमीन सभिनी मुसलमानन के बल्कि सभिनी इंसानन के अल्लाह ताला इन्हें बला का इन्हें मुसीबत इन्हें वबा का अल्लाह ताला महफूज फरमाई आमीन ये वक्त है रब जे दर ते मोटण जो ये वक्त है अल्लाह का माफी वठण जो ये वक्त है पंहिंजे गुनाहन के ॾिसो मां पंहिंजे गिरबान में ॾिसां पंहिंजे गिरबान में ॾिसो जेके असांजा ॾोह आहिनि टिकायूं आहिनि ख़ताऊं आहिनि बुरायूं आहिनि उन्हनि खां अल्लाह जे दर ते माफ़ी वठो तौबा ताइब थियो तकलीफ़ूं ॾिए बि अल्लाह जो ऐं लाहींदो बि अल्लाह सुभान अल्लाह मुसीबतूं अचन बि अल्लाह जे तरफ़ां थियूं ऐं मुसीबतुनि जे लाहिण वारो बि चओ अल्लाह जदीद दौर में इनके असां वायरस चऊं था अंग्रेजी में वायरस पुराने दौर में इनके ताउन सॾींदा विचड़ंदड़ बीमारी हिकिड़े खां ॿिए में ॿिए खां टे में जेका मुंतकिल थिए इनके ताउन सॾींदा सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हदीस मौका इमाम मालिक में रिवायत अचे थी हज़रत उसामा बिन ज़ैद रज़ियल्लाहु तआला अन्हु चयो त हबीब करीम फरमाया अत्ताउन रिजसुन उरसिल इला ताइफतिन मिन बनी इसराइल या वायरस हिकड़ो अल्लाह जो अज़ाब हुयो जेको अल्लाह ताला बनी इसराइल जी हिकड़ी जमात ते मोकिलियो हुयो हिकड़ी रिवायत में आ त जॾहिं हज़रत मूसा अलैहि सलाम पंहिंजो लश्कर वठी जब्बारीन क़ौम ॾे लड़ाई जे लाइ वियो हज़रत मूसा अलैहि सलाम पंहिंजे लश्कर खे फरमायो त ख़बरदार परियों जो लश्कर आए जब्बारीन जो उन्हनि में औरतूं बि आहिनि ए मुंहिंजा उम्मती आओ ए मुंहिंजा गुलाम आओ ए मुंहिंजे कलमे पढ़ण वारा आओ खबरदार पंहिंजे अख खे बुरी नज़र खां बचाइजो ज़िनाकारी खां बदकिरदारी खां पाण खे बचाइजो हुननि काफ़िरनि बि ॾिठो त मुसलमाननि खे गुमराह करण जो इहो ई हिकिड़ो रस्तो आहे औरत जे ज़रिए वो उन्हनि नौजवान छोकरियों उन्हनि के अध लिबास ऐं अध जिस्म खुलियल अहिड़ा लिबास उन्हनि खे पहिराए उन्हनि खे टोकरियूं ऐं छपियुनि में का शइ ॾिनो खपाइण जे लाइ त हज़रत मूसा अलैहि सलाम जे लश्कर में वञी ही विकिणो ही शयूं खपायो सैयदना मूसा अलैहि सलाम पंहिंजे कौम खे हुकुम फरमायो त खबरदार पराई औरत खे अख खणी बि न ॾिसजो बदनिगाही खां पाण खे बचाइजो हिकिड़ो माण्हू हज़रत मूसा अलैहि सलाम जी कौम में सिर्फ़ हिकिड़ो माण्हू उन हिकिड़ी नौजवान छोकिरी जेका वापारी जी सूरत में आई उन हिकिड़ी छोकिरी खे वठी पंहिंजे खेमे में वञी उन सां बदफेरी ज़िना के अल्लाह जो नबी उन्हनि में मौजूद आहे उलुल अज़्म रसूल हज़रत मूसा उन्हनि में मौजूद आहे सिर्फ़ हिकिड़े माण्हू ज़िना कई रब जी ज़ात उन्हनि खे न मिलिजी पई ऐं हज़रत मूसा जी कौम में वबा जी बीमारी रब मोकिली हिकिड़ी राति जे अंदरि 72,000 माण्हू मरी विया घणा माण्हू हिकिड़ी राति जे अंदरि हाणे उन्हनि खे केरु गुस्ल ॾिए केरु वेंजारे केरु जनाज़ो पढ़े केरु उन्हनि खे कब्र खोड़े
हिकड़ी रात में एडी वडी मखलूक सिर्फ हिकड़े मानू जिना कई अल्लाह दे डमर में पूरी कौम मूसा कलीमुल्लाह की रब तबाह बर्बाद कई। मेरा दोस्तों अज असां जे कौम में जिनाकारी कोने बेहयाई कोने हे तो वरी भी मदीने वाले साईं जो मुहाबो आ जो अल्लाह ताला वरी ढक सुभान अल्लाह सुभान अल्लाह। छह महीना या साल अग में हिकिड़ो वाक़ियो थियो जेको अहल तशयत जा कुछ माण्हू हज़ारा में मरी विया। उन्हनि सॼे मुल्क खे बंदि कयो हर रोड ते। तव्हांखे यादि हूंदो शीयनि जा कुछ माण्हू मरी विया। उन्हनि पाकिस्तान सॼो लॉकडाउन कयो। हर रोड ते हर हाईवे ते मुंहिंजा माण्हू वेही विया धरना में वेठा। मूंखे यादि आहे उन वक़्त में मोरे में जेको क़ौमी शाहराह है मोरे को बंद कयूं। पंजाब जा माण्हू हुया सूबे सरहद जा माण्हू हुया उनमें मर्द हुया न्याणियूं हुयूं औरतूं हुयूं बच्चा हुया। बसूं हिनूं बसूं वञियूं जेके वञनि थियूं बसुनि में माण्हू रुकिजी विया। मर्द औरतूं 5 कलाक 8 कलाक 10 कलाक जेसी हुकूमत एक्शन वठे जेसी रोड खुले वो मर्द औरतूं बुखारा उन्यारा झंगन में पी विया। तो न्याणियूं पेशाब जे बहाने सां निकितियूं ॿाहिर बस मां निकितियूं। हे असांजे सिंध जेका महिमान नवाज़ी में मशहूर आहे अहिड़ा कमीना अहिड़ा बदकिरदार माण्हू निकिता। वो न्याणियूं पंहिंजे बशरी हाजत जे लाइ निकितियूं। उन्हनि सां वञी उन पोखुनि में कमंदनि में ज़िनाऊं थियूं। काॾे ग़ैरत हुई काॾे हया हुयो काॾे शर्म हुयो काॾे महिमान नवाज़ी हुई काॾे सिंध जी सकाफ़त हुई। महिमान तॾहिं ते लड़ी अचे त सिंधी माण्हू न जहिड़ा पंहिंजा सिर्फ़ कुर्बान कंदा आहिनि तॾहिं ते लड़ी आयो। न्याणी तॾहिं ते अचे त सिंधी माण्हू चवंदा आहिनि हिकिड़ी न्याणी 7 क़ुरान जे बराबर। उहा न्याणियुनि जी इज़त लॼ ऐं लोही जी इज़त सिंधियुनि मां निकिरी वई। हेॾी बेहयाई जो इक़्तिदार थियो पोइ ही वाइरस न अचे मुसीबतूं न अचनि। ये असांजे बदअमली जी शामत आहे जेका वाइरस जी सूरत में आई आहे। मुसलमानो ही वक़्तु आहे अल्लाह जे दर ते मोटण जो माफ़ी वठण जो। बेशक थोड़ो तसव्वुर कयो हिकिड़े माण्हू सां मां कावड़जी पवां नाराज़ थी पवां त वो मूडे अचे छो त मां पंहिंजो दर बंदि कंदो आहियां। मूडे न अचे बाबा तुंहिंजे लाइ मूं वटि जाइ न आहे मुंहिंजे दर ते न मुंहिंजे तॾहिं ते न अचे। अॼु मस्जिदूं बंदि थी वियूं आहिनि अल्लाह जा घर बंदि थी विया आहिनि। सोचण जो मक़ाम आहे अल्लाह जो घर बैतुल्लाह कॾहिं तबाह न थियो आहे। पूरी ज़िंदगी 1400 साल जी तारीख़ आहे त कॾहिं बैतुल्लाह खे तालो न लॻो आहे। मस्जिद हराम मस्जिद नबवी कॾहिं बंदि न थी आहे। अॼु पूरे बहरीन जो अरब मुल्क आहे बहरीन जो मुल्क कुवैत जो मुल्क सभिनी मस्जिदुनि खे ताला लॻी विया आहिनि। हिकिड़ो मुल्लो अचे थो बांग चई ऐं बांग में हया अल सलात नथो चवे चए थो सल्लू फी बुयूतिकुम। हया अल सलात जी माना अचो नमाज़ ते मस्जिद में अचो नमाज़ ते। हाणे मुल्लो चवे थो त सल्लू फी बुयूतिकुम नमाज़ पंहिंजे घरनि में पढ़ो। अल्लाह पंहिंजा घर मुसलमाननि ते बंदि थो करे। ये रब जो दरबार न आहे ये रब जी गिरफ्त न आहे। बेशक मुसलमानों अॼु वक़्तु आहे अल्लाह खां माफ़ी वठण जो तौबा ताइब थियण जो। पंहिंजे गुनाहनि पंहिंजे बुरायुनि पंहिंजे बेफ़रमानियुनि ते पशेमान थी अल्लाह खां माफ़ी वठो। पंहिंजो किरदार सुधारियो पंहिंजा इख़लाक़ सुधारियो पंहिंजो रवैयो सुधारियो। अल्लाह जा बेफ़रमानी खां बचो अल्लाह जा फर्मा बरदार बनो। साईं फरमाइनि था अत्ताऊन रिजसुन उरसिल इला ताइफ़तिन मिन बनी इसराईल। ये देखो वायरस आहे इहो अल्लाह जो डमर आहे ख़ुदा जो कहर आहे। तव्हां खां अॻु में बनी इसराईल जी हिकिड़ी जमात जे मथां इहो मोकिलियो हुयो।
फैदा समीतुम बिही बिअर्दिन फला तदखुलू अलैहि जॾहिं तव्हां ॿुधो त कंहिं शहर में कंहिं धरती ते कंहिं इलाइक़े में इहा वायरस आई आहे फला तदखुलू अलैहि तव्हां उन शहर में न वञो उन शहर में तव्हां न वञो हे मदीने वाले साईं जी हदीस आहे वैदा वका बिअर्दिन व अंतुम बिहा फला तखरुजू फिरारम मिनहु पर जंहिं शहर में तव्हां वेठा आहियो उन शहर में वायरस अची वञे तो उन खां भॼी ॿाहिरि न निकिरो उते ई रही पओ ही ॻाल्हि वरी तो मां बयान कयां महबूबन जो फरमान वरी ॿुधो कन खोलियो साईं फरमाइनि था त जंहिं शहर में तव्हां ॿुधो जंहिं धरती ते जंहिं इलाइक़े में वायरस आई आहे त तव्हां उन शहर ॿिए न वञो उन शहर में दाख़िल न थियो पर जेकॾहिं तव्हां जंहिं शहर में रहिया पिया आहियो इते वायरस अची वई आहे त हाणे तव्हां इन शहर खां ॿाहिरि न निकिरो छो जिते वायरस आहे मौत आहे ॾिठ माइटो मौत आहे तव्हां न वञो मथां तव्हां इन में मुब्तला थी वञो एहतियात कयो वबा वारे शहर में वायरस वारे शहर में तव्हां दाख़िल न थियो पर जेकॾहिं तव्हां वञो था मुमकिन आहे इहा बीमारी तव्हांखे लॻी वञे जे मां तव्हांखे पहिरीं मिसाल ॾिनो त हिकिड़ी औरत जे करे केतिरा माण्हू मुब्तला थी विया जेकॾहिं तव्हां एहतियात कयो था त इहो तव्हांजे लाइ बहितर आहे तव्हां इन शहर में न वञो जिते वबा जी बीमारी आहे पर जेकॾहिं तव्हां जिते मौजूद आहियो उते इहा वबा अची वई आहे त उन खां ॿाहिरि न निकिरो छो मुमकिन आहे उहो वायरस तव्हांखे लॻी चुको हुजे तव्हां निकिरो त वरी ॿिया मुस्लमान बीमार थी पवंदा इहो फैलाव थींदो मर्ज़ जो या वरी उते जिते रहिया पिया आहियो उते के ॿिया बीमार आहिनि उन्हनि जी तीमारदारी केरु कंदो जे चङा भला सभु हलिया वञनि त हू जेके मरीज़ पिया आहिनि उन्हनि जो ख़्यालु केरु कंदो उन्हनि खे खाराईंदो केरु पीआरींदो केरु उन्हनि खां पोइ मरी वञे त उन्हनि खे कफ़न केरु ॾींदो दफ़न केरु कंदो उन्हनि जी ख़िदमत केरु कंदो तंहिंजे करे वबा वारे शहर मां तव्हां न निकिरो जेकॾहिं तव्हां मरी वियो त इहो मौत शहादत साईं जन फरमायो त जंहिं शहर में वबा अची वई आहे उन में तव्हां वेही रहो ॿाहिरि न निकिरो जेको ॿाहिरि निकिरे थो वबा वारे शहर मां उहो ईअं आहे जे इस्लाम ऐं कुफ्र जी जंग में पुठी ॾेई भॼंदो हुजे काफ़िरनि सां लड़ाई पई हले त हुकूमत मैदान में बीहो न सीनो सुपर थी बीहो न भॼो न पुठी न ॾियो न जेको इन वायरस वारे शहर खां भॼे थो उनजो ॾोह एतिरो आहे जीअं को इस्लाम ऐं कुफ्र जी जंग खां पुठी ॾेई भॼंदो हुजे पर जेकॾहिं उते को साबित क़दमी सां रहियो पियो आहे साईं फरमाइनि था अताऊन शहादतु लिकुल्लि मुस्लिमिन ताउन में जेको मरी वञे वबा में जेको मरी वञे न इहो हर मुसलमान उन में मरण वारे जे लाइ शहादत जो दर्जो सुभान अल्लाह अल मक़तूल शहीदुन वल मदऊन शहीदुन साईं फरमाइनि था जेको वबा जे बीमारी में मरी वञे ताउन में मरी वञे इहो शहीद आहे जेके पेट जी बीमारी थी पई उल्टियूं ऐं घुमरा उन में मरी वञे क़यामत जे ॾियारे इहो बि शहीदनि सां गॾु ऐं सही बुखारी में सही मुस्लिम में मौता इमाम मालिक में रिवायत आहे त जिते ॿुधो था ताउन जी बीमारी आई आहे तव्हां उते न वञो हाणे हुकूमत जेके बंदि कया आहिनि होटल बंदि कया आहिनि शादी हाल बंदि कया आहिनि या मार्केटूं बंदि कयूं आहिनि इहो सुठो कंदव इहो सही कयो बंदि करणु खपे
बल्कि जेका ट्रैफिक आ उन्हें के बंद कन त बेहतर है। ये मानू हियर पाकिस्तान में या वबा फैलजी रही है, अल्लाह जी पनाह में रखे। जेकर इन्हें के कंट्रोल न कयो वियो तेरे जो वधिक नुकसान थी सके थो। मुड़े तवज्जो कयो मां हदीस में हजरत उमर फारूक रज़ियल्लाहु तआला अन्हु जे दौर खिलाफत में फारूक आजम अमीरुल मोमिनीन हुयो। वो बिलाद शाम फतह जहा उमर जे दौर में हजरत उमर पान लश्कर वठी उन्हें जंग में शरीक थियण जे लाइ फारूक आजम पान निकतो। लश्कर वठी मदीने में जा निकतो। जडे हजरत उमर फारूक शाम की सरहद ते हिकिड़ो शहर हो, उन शहर जो नालो हो सर्फ। छा? सर्फ। सर्फ जे शहर वटि जॾहिं हजरत उमर पहुतो त जेको अॻ में लश्कर ओॾे जंग करे रहियो हुयो, उन लश्कर जो कमांडर हजरत अबू उबैदा बिन जर्राह हुयो। हजरत अबू उबैदा ॿुधो तो उमर फारूक लश्कर वठो अचे थो त इस्तक़बाल जे लाइ हजरत अबू उबैदा बिन जर्राह पंहिंजा लश्कर वठी हजरत उमर सां सर्फ जे शहर में अची मुलाक़ात। वो हजरत अबू उबैदा बिन जर्राह चयो हजरत उमर के अन्नल वबा कद वक़अ बिअर्द शाम। ए उमर तवा शाम मुल्क ॾे वञो था पिया, पर शाम में वायरस पकड़जी चुकी है। शाम में ताउन की बीमारी पकड़जी चुकी है। हजरत सैयदना उमर फारूक रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाते थे कि मां थोड़ी मुशावरत कंदासीं, सलाह मशवरो कंदासीं। उते पूरो लश्कर जेके हजरत उमर सां गॾु आयो हो, वरी जेको हजरत अबू हिन खे तो उथारे हिकु सुतो कोई प्यालड़ी पी आयो ही का भंग हां ये कम जी ॻाल्हि आहे, ॿुधण जहिड़ी आहे। सुभान अल्लाह, सुभान हदीस ॿुधो ऐं इन ते अमल करणो आहे असां सभिनी। इंशाअल्लाह अवां जी दुआ में हजरत उमर जेको लश्कर वठी आयो, होॾो हजरत अबू उबैदा लश्कर वठी आयो, सभु लश्कर गॾु थिया। हाणे इन लश्कर में हुजूर जा असहाबी हज़ार जे तादाद। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हजरत उमर फरमाते थे सरक वटि सो मशवरो कंदासीं। सुभान अल्लाह। वो हजरत उमर फरमाते उदउली अल मुहाजिरीन अल अव्वलीन फदआ। हजरत उमर फरमाते जेके मुहाजिर असाबी हिन खां में उन्हनि खे सॾु कयो मूंसां जे मुलाक़ात कनि। सुभान अल्लाह। मुहाजिर असाबी हजरत उमर वटि आया। फस्तशार हजरत उमर उन सां मशवरो कयो, हाणे मां लश्कर वठी आयो आहियां जंग जे लाइ ऐं हेॾे वायरस अची वई आहे, तव्हां मशवरो ॾियो त मां वञा या न वञा। असहाबी जेके मुहाजिर गॾु थिया न, उन्हनि में ॿ धड़ा थी विया। हिकिड़ो धड़ो चवण लॻो हाणे बीमारी या चङ भलाई अलाह जे हथ आहे, तव्हां आया आहियो जंग जे लाइ, अज़ीम मक़सद जे लाइ, इस्लाम जे झंडे जी बुलंदी जे लाइ तव्हां आया आहियो, तव्हां मोटो न, तव्हां हलो। बीमारी आहे अलाह शेफा ॾियण वारो आहे, तव्हां वापसि न वरो, तव्हां हलो। ॿिए धड़े वरी चयो त माण्हू पिया था मरनि, हज़ारे माण्हू मरी विया आहिनि, वायरस अची वई आहे, तूं अमीरुल मोमिनीन आहीं, तोसां गॾु उम्मत जा बहितरीन इंसान असहाबी आहिनि। ऐं क़ुर में रब फरमाए ला तुल्कू बिअयदीकुम इला तहलुका, ॼाणी वाणी हलाकत में हथ न विझो। सो तंहिंजे करे असांजो मशवरो आहे त तव्हां अॻिते न वञो, मथां तव्हांजे सिर खे नुक़सान थिए, मथां असाबनि खे इहा वायरस लॻी वञे। असांजो मशवरो आहे त तव्हां शाम न वञो, वापसि मदीने में। सुभान अल्लाह। ॿ धड़ा थी विया मुहाजिर साहबनि जा, हिकिड़नि चयो वञो, ॿियनि चयो न वञो। हज़रत उमर फरमायो त तव्हां उथो, तव्हां उथो, मुंहिंजी मजलिस मां उथो। उन्हनि खे उथारी, वरी फरमाई त
तमाम में जेके अंसार असाबी लश्कर में उन अंसारन की घुराई सुभान अल्लाह सुभान अल्लाह वो वरी उन फस्तशार फसलकू सबील मुहाजिरीन अंसार आया हज़रत उमर उनका पूछा कयो उन्हनि पे उहाई बात वरती जेका मुहाजिरन जी हिकड़न जो वञो ॿियनि जो न वञो सुभान अल्लाह असाबन अंसारन में बधड़ा दिया हिकड़न जो त मुल्क शाम वञो जंग जारी रखो ॿियनि जो त न इन वबा आयला वायरस आयला तव्हां वापस मदीने में उन्हनि पे इख्तिलाफ कयो वख्तलफू का इख्तिलाफहिम ये अंसारन इख्तिलाफ मुहाजिरन इख्तिलाफ कयो ये अंसारन भी ये इख्तिलाफ कयो फकाल इर्तफू वनी हज़रत उमर फरमाया तो ताऊ थी वनी पो हज़रत उमर सही फरमायो त हाणे उन्हनि खे वठी अचो मिन मुहाजिरतिल फतह ओ फतह मक्के का अग में जेके मुहाजिर हुया हुजूर जा जेके वेझा वेझा असाबी हुया उन्हनि खे वठी सुभान अल्लाह जन घणी साईं जी सोबत कई हुई हुजूर जे कचहरी में घणो वक्त रहिया हुया पुराना असाबी हुजूर जा वेझा वेझा असाबी उन्हनि खे वठी अचो सुभान अल्लाह उहे सब जेमल उमर वट आया हज़रत उमर सही वरी उन्हनि सां ये टी मर्दन की मुशावरत थी सुभान अल्लाह पहिरीं मुहाजिरन सां मशवरो थियो ऐं टी नशिस्त थी अंसार सां ऐं टी नशिस्त थी हुजूर जे वेझड़नि सां पोइ उन्हनि साईं जन जा जेके वेझा वेझा असाबी हुया उन्हनि चयो त ला तुक़दिमहुम अला हाज़ल वबाए ए उमर हिन लश्कर के वठी वबा जे बीमारी वाले मुल्क में न वञो न वञो न वञो सुभान अल्लाह असां जो मशवरो की बात तव्हां हेॾे न वञो फनादा उमर फिन्नास हज़रत उमर सही माण्हुनि में पढ़ो वञो वॾे सर हज़रत उमर हकल कई इन्नी मुस्बिहुन अला ज़हरिन ए लश्कर वारो ॿुधो सुबुह जो सवेल मां उमर वापस मदीने मोटंदुसि सुभान अल्लाह लश्करियो सब तैयार थियो वापस मदीने मोटंदासीं सुभान अल्लाह जेॾीमहिल हज़रत उमर इहो ऐलान कयो वापस मोटंदासीं त फ़क़ाल अबू उबैदा अफ़िरारम मिन क़दरिल्लाह हज़रत सैयदना अबू उबैदा बिन जर्राह जेको कमांडर हुयो लश्करनि जो उन्हे उथी हज़रत उमर खे चयो त उमर तूं अल्लाह जे तक़दीर खां भॻो थो वञी अल्लाह जे तक़दीर का भगो तो वञी पोइते अमीरुल मोमिनीन हेड़ो बहादुर हेड़ो पहलवान मुसलमान जो अमीर तो वापस मोटियो तो वञी बाबा जे न पको मता मूंखे बीमारी लगे मता साहबन के लश्कर के बीमारी लगे वापस मोटियो तो वञी हज़रत अबू उबैदा ये रण करे हज़रत उमर के चयो अफरार मिन क़दरिल्लाह अल्लाह जे तक़दीर का भगो तो वञी फक़ाल उमर लौ गैरुक कालहा हज़रत उमर ही उथी बैठो चवण वारो केर ॾिठई त हज़रत अबू उबैदा बिन जर्राह वॾो जलील क़दर साहबी हुयो साईं करीमन जेके जेरे जन्नत जी मुबारक सुभान अल्लाह अबू उबैदा बिन जर्राह के साईं फरमायो त अबू उबैदा तू मुंहिंजी सॼी उम्मत जो अमीर उम्मत जो लक़ब हुयो हज़रत उमर जो ॾिठो त इहो चवण वारो हज़रत अबू उबैदा है अल्लाह ए अबू उबैदा ये लफ्ज़ ॿियो चवे हां पर तूं न चवे तू हेॾो पुराणो असाबी तोखे ॻाल्हि जी ख़बर न आहे तूं तो मूंखे ईअं चवीं हाओ जे इहे लफ़्ज़ के ॿियो चवे हां न नफ़िरु मिन क़दरिल्लाह इला क़दरिल्लाह ए अबू उबैदा बराबर असां भॼूं था अल्लाह जी तक़दीर का भॼूं था अल्लाह जी तक़दीर ॾे वञूं था सुभान अल्लाह अल्लाह जे तक़दीर का भॼूं था अल्लाह जे तक़दीर ॾे वञूं था जे होॾे वञूं बीमार थियूं या अल्लाह जी तक़दीर आहे
भला जे हेॾे मोटूं सेहतमंद रहूं या भला जी तकदीर आहे। हाणे इहो सहाबा किराम जो इज्तिमाई उम्र जो फैसलो हुयो। फारूक आज़म उन वतन ते उन शहर ते उन इलाइके में न वियो जिते बाबा जी बीमारी आयल हुई। सबक छा मिलियो तो जिते खबर पए ते हिते बाबा है उते जानी वाणी न वञो, एहतियात कयो। ऐं हिकड़ी बीमारी थींदी आहे जेके जुज़ाम सॾिबो आहे, अरबी में सॾिबो आहे जुज़ाम, ऐं सिंधी में सॾिबो आहे कोढ़। कंहिंखे माण्हू गार ॾींदो आहे चवंदो हल कोढ़िया, अल्लाह सी पनाह में रखे। कोढ़ हिकड़ी ख़तरनाक बीमारी आहे। वो छा थींदो आहे जो माण्हू जी चमड़ी आहे न, उन चमड़ी खे हिकिड़ो मर्ज़ लॻंदो आहे, चमड़ी ॻरणु शुरू थींदी आहे, उन मां गंद टुशो वहंदो, उन में बदबू पैदा थींदी। पोइ उहा उन में हिकिड़ो अहिड़ो वायरस हूंदो आहे जेको कोढ़िए माण्हू जे पियो वेझो बि ईंदो न, क़रीब ईंदो त उनखे उहो वायरस वठी वेंदो। कोढ़ जो इहो विचड़ंदड़ मर्ज़ आहे। जीअं हीअ कोरोना वायरस आहे न त कोढ़ में ईअं ई हिकिड़ी वायरस जो नालो ॾाढो हिकिड़ो बुरो मर्ज़ आहे। अल्लाह हर मुस्लमान खे पंहिंजी पनाह में रखे। उन में माण्हू जी चमड़ी ॻरंदी, बदबू पैदा थींदी, उहो जिस्म सॼो उन जो ईअं परून चिकना चूर थी पवंदो। साईं जन फरमायो त फिर मिनल जुज़ाम कमा फिर मिनल असद। जेके कोड़ हुजे न, ये कोड़ जो वायरस जेके लॻल हुजे न, उन खां ईअं भॼो जीअं शींहं खां भॼंदा आहियो। कोड़ वारे खां ईअं परे हटो जीअं शींहं खां परे हटंदा आहियो। पर जेकॾहिं तव्हांखे मजबूरन सां ॻाल्हाइणो पवे बेक़दर रुमहिन और रुमहैन, हिकिड़ो नेज़ो या ॿिनि नेज़नि जेतिरो क़दुरु परे थी पवे। नेज़ो माण्हू जे कद जेतिरो हूंदो आहे। नेज़ो जंहिंसां माण्हू जंग कंदा आहिनि न पुराणे दौर में, तक़रीबन माण्हू जे कद जेतिरो नेज़ो थींदो आहे, यानी 6 फुट 7 फुट जो हिकिड़ो नेज़ो थींदो आहे। साईं फरमाइनि था त जेकॾहिं तव्हांखे कोढ़ वारे वायरस वारे माण्हू सां ॻाल्हाइणो पवे न त तव्हां बेक़दर रुमहिन और रुमहैन, हिकिड़ो नेज़ो यानी 7 फुट या 14 फुट परे थी पोइ सां ॻाल्हायो। तव्हां सम्झी ॻाल्हि? बनु सकीफ़ हिकिड़ो कबीलो हो अरब में, उन्हनि जो वफ़द आयो साईं करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सां बेअत करण जे लाइ, हुज़ूर जन सां बेअत करण जे लाइ वफ़द आयो। पोइ जेकी बि आया साईं जन उन्हनि सां हथ मिलाए उन्हनि खां बेअत वठी। पर उन वफ़द बनु सकीफ़ जे वफ़द में हिकिड़ो माण्हू हुयो जंहिंखे कोढ़ जी बीमारी हुई। हुज़ूर अलैहिस्सलाम फरमाया त इहो जंहिंखे कोढ़ जो वायरस लॻल आहे इनखे चओ त उते हुजे, पंहिंजे जहाज ते हुजे, मूं हुनजी बेअत ईअं ई क़बूल करे छॾी, मूंसां हथ न मिलाए। साईं करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन उन कोढ़े माण्हू सां उन सां हथ न मिलायो ऐं उनजी बेअत ज़बानी तरह पाण करीमन फरमाया मूं उनजी बेअत क़बूल करे छॾी, उनजी बेअत मूं वठी छॾी, मुंहिंजे वेझो न अचे। इहो छा हुयो? उम्मत खे तालीम हुई, उम्मत खे सबक़ हुयो त जंहिंमें कोढ़ आहे, जंहिंमें वायरस आहे, उन खां परे रहो, उन खां एहतियात कयो। एहतियात जो हिकिड़ो रुपयो इलाज जे लख रुपयनि खां मथे। हाणे जेके ईरान जा ये माण्हू आया आहिनि पाकिस्तान जे बॉर्डर खां, उते हुकूमत उन्हनि जे लाइ ठाहिया आहिनि, कैंपूं लॻायूं, हिननि खे हिते रहायो।
जे ये न वञनि ॿिए पासे वेंदा उन्हनि में इहा वायरस लॻल आहे ईरान में जा ज़ाहिर आया आहिनि उन्हनि खे वायरस लॻल आहे हुकूमत करंटीना ठाहियो आहे त उन में रहायो इन्हनि खे ट्रीटमेंट थिए इलाज थिए ठीकु थियनि पोइ वञे हाणे उतो उन्हनि माण्हुनि छा कयो आहे जो उहे करंटीना भञी रस्ता उहे दरवाज़ा भञी ॿाहिरि निकिरी भॼी विया आहिनि हाणे इहो ज़ुल्म आहे जेकॾहिं उन्हनि में वाकई में कंहिं हिकिड़े में वायरस आहे उहो घर में वेंदो न त उनजे घर जा सभु भाती मुब्तला थी वेंदा जे होटल ते मानी खाईंदो उहे होटल ते जेकी बि माण्हू आया उन थांवनि में जनम ठातो उहे इन में मुब्तला थी वेंदा जे मस्जिद में नमाज़ पढ़ण जे लाइ वियो उन जे पासे में जेके बीठा उन्हनि खे बि इहो मर्ज़ लॻी वेंदो हुज़ूर अलैहिस्सलाम वसलाम ने फरमायो तफिर मिनल असल मिनल जुज़ाम कमा तफिर मिनल असल इन वायरस वाले के जुज़ाम वाले का ये भॼ जे शींहं का परे भॼ हाणे उन जे लाइ डॉक्टरनि एहतियात ॾसियो आहे इहो वायरस जेको आहे न इहो हथ मिलाइण सां पैदा थिए हथ मिलाइण सां या जे थांव में खाए पीए थो माण्हू उहा लुआब उन जे बात जी आलाण जे थांव में लॻे थी त इहे जरासीम उन मुंतकिल थियनि ऐं जेकॾहिं उन माण्हू सां जेकॾहिं नेज़े जेतिरो क़दुरु या ॿिनि नेज़नि जेतिरो वेझो थी वञे त उहे जरासीम उहे ॿिए पासे ॿिए माण्हू में बि मुंतकिल थी सघनि था इन जे करे साईं जन फरमायो त नेज़े जेतिरो क़दुरु या ॿिनि नेज़नि जेतिरो क़दुरु उन खां परे रहंदा इहो एहतियात अल्लाह जे रसूल ॾिसियो सम्झो था त हिन दौर में असांखे इहे एहतियाती तदबीरूं करणु खपनि बाक़ी अॻिते नफ़ो या नुक़सान ख़ैर या शर सेहत या बीमारी सभु अल्लाह जे समझो था असांजो ईमान इहो आहे त बीमारी ॾियण वारो केरु आहे शिफ़ा ॾियण वारो केरु आहे जेकॾहिं अल्लाह न चाहे भली उन पंहिंजो कोरोना वारे सां भाकुर पायूं वेंदो हुजे त कुझु थोरो थिए रब नथो चाहे त मर्ज़ न थींदो अक़ीदो इहो हुजे ईमान इहो हुजे त बीमारी या सिहत अल्लाह जो बस अल्लाह जे हथ में पर अल्लाह ऐं उन जे रसूल जेको एहतियात ॾसियो आहे उहो त करिणो आहे हाणे मसलन बाहि छा कंदी आहे चओ बाहि साड़ींदी आहे पोइ तव्हां बाहि में हथ विझंदो चओ बाबा साड़ी नफ़ो नुक़सान अल्लाह जो बस मां वञा थो बाहि में खणी अल्लाह हुन साड़ींदो त मूंखे बाहि छा साड़ींदी कंदव ईअं छो अल्लाह ते भरोसो आहे न साड़ींदो केरु साड़ण जी ताक़त अल्लाह जी ज़ात जी रब न चाहे त इब्राहिम जो बाहि में वियो त कोन सड़ियो तव्हां सभु इब्राहिम थींदो वेंदो बाहि में चओ वेंदो बाहि जे मच में न बराबर नफ़ो नुक़सान अल्लाह जे वसा पर एहतियात अल्लाह से करियो ला तुलू में ईदियत में लतालुका जानी वाली हलाकत में हथ न विझो बर्बादी में हथ न विझो हाणे हिकिड़ो वॾो खॾो हुजे तूं चओ बसि मां खॾे में टपो ॾियां थो अल्लाह न चाहींदो मां छो ॿुॾे थो छो मरंदुसि नांग वेठो हुजे तव्हां चओ नांग खे मां त खणा थो गिचीअ में थो विझां नांग छा कंदो अल्लाह नथो चाहे त नांग मूंखे न लॻींदो भई अल्लाह त ईअं चाहे थो तव्हांखे सिहत ॾिए पर तूं हासेकार ते नांग गिचीअ में न विझो न एहतियात करिणो आहे या न करिणो आहे हाणे ही जेका कोरोना है नफ़ो नुक़सान सेहत बीमारी सब अल्लाह जे वसा पर एहतियात ज़रूरी आहे जे मदीने वाले साईं से करे हुजूर का वधीक असां त कोन आहियूं न रब ते भरोसे रखण वारा हुजूर का वधीक तव्हां ॿुधायो तव्हां छा था पर साईं ते हुन प्रभु सकीम वारे का हथ न मिलायो छो या उम्मत के तालीम न जे में वायरस उन सां साईं जे हथ न मिलायो तंहिंजे करे ॿ टे ॾींहं मिड़ी एहतियात कयो जेसी ताईं इहा वबा टरी वञे ऐं आहे कुझु वक़्त जे लाइ
अल्लाह सिंह कंदो त जल्दी आ शाम ते करीबी आमीन आमीन अल्लाह सिंह हुजूर जी उम्मत ते बाज कंदो आमीन ये यो मोचड़ो लगो आ त मनवाना सिद्धा थे हां सिद्धा बेशक समझो था बेशक सो सिद्धे थियण जो वक्त आहे अल्लाह जे दर ते मोटो रब का माफी वठो इस्तगफार पढ़ो रब जे दर ते बख्शिश करो बेशक जॾहिं बि गम अचे दुख अचे परेशानी अचे त नमाज सां मोहब्बत रखो सुभान अल्लाह फस्अला ज़िक्रिल्लाह नमाज जे तकड़ा जोड़ो अल्लाह जे ज़िक्र जे जोड़ो रब जे दर ते मोट कयो रुजू कयो रब का माफी वठो त मन अल्लाह जी ज़ात राज़ी थी सही बेशक समझो था हाणे तव्हां असां खे हिकड़ी शइ ज़रूरी आहे रोजानो हर मुसलमान 200 भेरा दुरूद पढ़ो सुभान अल्लाह दुरूद मुश्किल के टारींदो सुभान अल्लाह दुरूद आफत शामत वायरस के हटाईंदो बेशक बेशक 200 भेरा दुरूद पढ़ंदो ऐं रोजानो 200 भेरा इस्तगफार पढ़ंदो सुभान अल्लाह अस्तगफिरुल्लाह ताला रब्बी मिन कुल्ले ज़ंबिन व अतूबु इलैह इन जो बतस भी करो भला या एडी वडी याद नथी अचेव त 16 नुस्खो इस्तगफार अल्लाह अस्तगफिरुल्लाह सब्र करणु खपे सब्र जमील सब्र करणु सुठी ॻाल्हि आहे वल्लाहुल मुस्तआन अल्लाह ही मददगार ऐं असब्र अला बलाय दुनिया यूरिसुल जन्नह साईं फरमाइनि था जेको दुनिया में मुसीबत ते सब्र करे उन्हें जो बदलो जन्नत सब्र कयो इस्तगफार पढ़ो अल्लाह जे दर ते माफी वठो ऐं दुआ करो पंहिंजे लाइ बि दुआ करो पंहिंजे बच्चन जे लाइ पंहिंजे वतन जे लाइ सभिनी हुजूर जी उम्मत जे लाइ सभिनी इंसान ज़ात जे लाइ अल्लाह का दुआ करो छो त ला युरद्दुल क़द्र इल्ला दुआ तकदीर न टरंदी आहे पर दुआ अहिड़ी शइ आहे जेका तकदीर बि मिटाई दुआ तकदीर मिटाई छॾींदी सुभान अल्लाह जेका मुसीबत नाज़ुल थी चुकी आहे उन्हें के भी दुआ टारींदी आहे जेका नाज़ुल थियण वारी आहे थियण खां अॻु में दुआ बि ॾेखारे सुभान अल्लाह सुभान अल्लाह इहा ॻाल्हि वरी ॿुधो हिकिड़ी मुसीबत जेका लही चुकी आहे माण्हू मुब्तला थी चुको आहे दुआ उन्हें न थियल मुसीबत के भी टारींदी पर ॿी अञा आई नाही पर अचण वारी आहे खुदा जे कुदरत में आहे उहा अचण वारी आहे मुसीबत दुआ उन्हें के अचण खां अॻु में ई टारे छॾे अल्लाह जे दर ते दुआ करो माफ़ी तलब थियो इस्तगफार पढ़ो नेकी जे रस्ते ते हलो नमाज़ पंजो वक्त पढ़ो मस्जिद सां दिल लायो ऐं जेको मस्जिदुनि खे बंदि कनि था इहो ग़ैर शरीफ़ फेल आहे ऐं जमायत खां जेको रोकनि था मस्जिद शरीफ़ खां हुज़ूर आक़ाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हालत जंग जे अंदर भी जंग हले पई न उन वक्त में भी जमायत सां नमाज पढ़ण जो हुक्म ॾिनो सुभान अल्लाह मुझे तवज्जो आहे सुभान अल्लाह कुरान मजीद जी आयत सगोरी आहे रब्बुल आलमीन जल शान फरमायो त जॾहिं मुंहिंजो नबी तव्हांखे नमाज पढ़ाईंदो हुजे अल्लाह हींअर मुंहिंजे बयान जे दौरान मूं तव्हांखे ॿुधायो त 10,042 ॿुधाइनि घणा माण्हू मरी चुका आहिनि
इन तकरीर दौरान 62 माण्हू पिया मरी इन कोरोना अल्लाह सी जल शान शहबाज फरमाए मुसलमानन जे हालत ते रहम फरमाए। अज़ीज़ान मोहतरम कुरान शरीफ में अल्लाह तबारक व तआला जल शान फरमायो आ वइदा कुंत फीहिम फअक़मत लहुमुस सलाह फलतकुम ताइफतुन मिनहुम मअक वलयअख़ुज़ू अस्लिहतहुम। अल्लाह तो फरमाए तो मुझा महबूब जंग हले पई तो सा गड जेका जमायत आ नमाज जो टाइम थे तो तू उनन के अध जमायत के वठी ऐं उनन के जमायत करे नमाज पढ़ा। सुभान अल्लाह। अध मानू तो सा गड जी जमायत में भी है ने अध मानू जेके ने उहे वरी तलवारूं नेज़ा भाला हथियार रखणी हिफाजत जेरा काफर के मुकाबले में अध मानू मुकाबले में भी है ना अध तो सा गड जी जमायत। सुभान अल्लाह। वे छा कने मिसाल 4 रकातन जी नमाज आ त ब पढ़न तो सा जे 2 रकातन जी नमाज आ त हिकड़ी रकात में तो सा पढ़ने पो छा थे जो ये हिकड़ी रकात तो सा पढ़ी ऐ ये वजन ये बाकी हिकड़ी रकात वे जंग दौरान पढ़न जेके बीठा हुया पहरेदार वे बाकी अधु वे अचन हिकड़ी रकात वरी वे अचे तो सा अदा। सुभान अल्लाह। कुरान शरीफ में सूरह निसा में अल्लाह तबारक व तआला जल शान फरमाए वइदा कुंत फीहिम फअक़मत लहुमुस सलाह फलतकुम ताइफतुन मिनहुम मअक वलयअख़ुज़ू अस्लिहतहुम। एकड़ा तो सा गडजी नमाज पढ़न या पंजो असलो खणी हिफाजत पहरेदारी दे दियन फैजा सजदू फलियकूनु मिन वराइकुम जेके तो सा गड सजदो ता कने ओ पिया वरी उनन जे परियों पहरेदार थी भी रहन। वल तअत ताइफतुन उखरा पो वरी बी जमायत अचे लम युसल्लू फलयुसल्लू माका जब तो सा गड नमाज न पढ़ी हबीब उहे तो सा गड अचे हिकड़ी रकात उहे तो सा पढ़न हे जेके पढ़न पिया ये वरी मोटी में हथियार खणी। सुभान अल्लाह। यानी एड़े टाइम में भी जमायत नमाज छडण जायज हम दुआ कुछ किराए जे मोल में फतवा देनी आ त जो जमात बंद कयो मस्जिद के ताला मस्जिद खुदा जो घर आ यो तो खोलियो त मानू अचे खुदा जे दर ते झुकन रब को माफी वठन। सो नमाज जमात सा पढ़ो ऐं अल्लाह ताला जल शान जे दर ते माफी तलब थियो तौबा कायम थियो नेकी जे रस्ते ते हलो अल्लाह राजी थंदो अल्लाह कंदो त जल्दी ये वबा हटी वेंदी। रब करीम मुसलमानन के सेहत ऐं शिफा सां नवाज़ींदो। आमीन।